सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबिय्युस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से सुभान अल्लाह ढरिया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया, फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़्म कौनो मकां को सजाया गया। चैथो हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनकी झोली में जन्नत बिछाई गई। चैथो बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की। सुभान अल्लाह ढरिया। बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की। हुई आशिको जिसने देख ली सूरत मोहम्मद की। कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी। खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। कहते मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अज 13 दिसंबर 2020 खडो शहर के शादी हाल के अंदर बिरादर मोहतरम आजिज अब्दुल्ला साहब जी हुकूमत मीर इम्तियाज अहमद साहब टालपुर ऐं उन जी टीम जी दावत ते अल्लाह ताला हाज़री जो शरफ नसीब फरमायो। अल्लाह जी मेहरबानी सां 13 साल अॻु में जलसा थिया, पर 14 साल में भाऊ आजिज जी मेहनत सां मूं गुनहगार खे बीहत हाज़री नसीब फरमाई। पर मूंखे दुख इहो थो थिए त हिन जलसे में जेके आशिक रसूल आया आहिनि उहे वेझा हेॾो बि कुर्सियुनि खां लही ईंदा त यकीनन इन्हनि जो पंधु बेकार न थींदो, सकार तो बणिजी वेंदो। जे हुज़ूर जा आशिक आहिनि त सुरियतनि बाक़ियुनि ते मयार कान्हे, न त मूंखे शक पइजी वेंदो त मिठे मोहम्मद जा दीवाना ये कुर्सी छड़े अचो कंहिं महबूब की तारीफ़ ॿुधण आया हो। ऐं टाइम भी मुझो सफ़ा मुख़्तसर आहे। मां जॾहिं कुर्सी सोची हम त एॾी वॾी आहे त टाइम भी एॾो वॾो हूंदो, पर साईं चिठी ॾिनी त 30 मिंटनि जे अंदरि शालीमार गाड़ी हलाइणी आहे। तवजो कयो, हुज़ूर जो आशिक हिकु बि वेठल हूंदो मूंखे शक पवंदो त मदीने वारे साईं जा आशिक न आहिनि। सुरियतनि कुर्सियूं छॾे अचनि, पाक नबीअ जा आशिक सुरियतनि बाक़ियुनि ते मयार कान्हे। बाबा ज़िद्दिन मोहन न लथई। अल्लाह इन्हनि जी तबियत के सेहत कामिला नसीब अता फरमाए, आमीन त चओ। ऐं बीमारनि सां रियात आहे। ऐं मदीने वारे साईं जा आशिको पाक नबी जा परवानो असांजो महबूब नबी जो सभिनी को शान मान मर्तबे मकाम में मथे दुनिया तो के भुलाईंदी आ। हे देवबंदी हे वहाबी हुजूर के न मनींदा आहिनि। ऐं ॿुधो खरड़े जे जलसे में अचण वारो शाहपुर जी पसगिरदाई जा मुसलमानो, सांगड़ ज़िले जा नौजवानो, पढ़ो मदीने जे मीर जा दीवानो, असांजे पाक नबीअ जहिड़ो न दुनिया में थियो आहे, न थींदो, न आयो आहे, न ईंदो, न जायो, न ॼमंदो। जे पाक मोहम्मद अरबी जी मां कहिड़ी तारीफ़ कयां, जंहिंजी तारीफ़ अरब तौरेत इंजील ज़बूर में कई चऊं सुभान अल्लाह। जे पाक मोहम्मद अरबी जी तारीफ़ जे रब जे कुरान के खोले पढ़ंदो वेंदे वर्क वर्क ते मिठे मोहम्मद जी सारा नज़र ईंदी। काथे फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमत
रहमतल लिल आलमीन। अल्लाह तो फरमाए मुझा सोना हबीब तो के रहमतुल आलमीन बनायो थम। तो बिनी जहान जला रहमत, पंजन जला भी रहमत, परामन जला भी रहमत, दोस्तन जला भी रहमत, दुश्मनन जला भी रहमत, मजन वारन जला भी रहमत, न मजन वारन जला भी तू मोहम्मद रहमत। असां जो नबी रहमतुल आलमीन। चओ न सुभान अल्लाह। साईं ही रस्ते सां पिया वञनि, मदीने जे मीर हिकु वण जी शाम ॾिसी साईं पंहिंजी तलवार मुबारक लाहे वण खे टंगे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वण जे हेठों सुम्ही पिया। ॿुधो, खॾड़े जे हिन बाग में, हिन मैदान में अचण वारो, हिन पिंडाल में वेहण वारो, शादी हाल जे पिंडाल में वेहण वारो, अल्लाह जो कसम मदीने जो मीर निंड करे त मलाइक ज़ियारतूं करनि। चओ न सुभान अल्लाह। धरती मिठे मोहम्मद करीम के कदमन के चुमंदी ही, ये धरती दे हुजूर कदमन के, वह धरती पाक नबी जे कदमन के चुमी। सोनो अली तो फरमाए हिकड़े भेड़े इमामुल अंबिया नबियन जो नबी, कायनात जो सरदार नबी एक सफर में गड हो। सैयद फरमाए अली, फरमाए जी दिलबर नबी, फरमाए अली दिल घुरे थी झट मां मोहम्मद रबी त आराम क्या, पर यार तू पलथी हणी वे त मां मोहम्मद तुझी झोल में निंड कया। सोनो अली तो फरमाए मां साईं जी झोल में सुतम, हिए जो दिसा वण पंहिंजी जाइ छड़े टुकर टुकर थी दो, चीरबो डुकंदो डोड़ंदो हुजूर साईं जी भर में भी करे टामा मिलाए शाम करे भी रहियो। सोनो अली तो फरमाए साईं जन सुता रहा, मां साईं जे कुर्बान वञा चेहरे अनवर के ॾिसंदो रहम, पर मुझो हबीब जो उथियो। फरमाए अली उठ त हलूं। अली तो फरमाए मां सोहणे नबी जे पुठियो हलण लॻुमि, हीअं जो ॾिसां त वण पंहिंजी जाइ छॾे पोइ ते रवानो थियो, पर वण मां रोअण जो आवाज़ आयो। रड़ियूं चीखां ॿुधण में आयूं। मुंहिंजे सोहणे नबी के सोहणे अली फरमाए साईं हे त बेजान वण आहे, हिन मां रोअण जो आवाज़ थो अचे। साईं फरमाए अली हिन वण रब खां दुआ घुरी, अल्लाह मुंहिंजे पाड़े में मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम आयो आहे, जेकर मिले मोकल सोहणे नबीअ जी ज़ियारत करे अचां। फरमाए अली इहो वण मां मोहम्मद जे दीदार न आयो हो, इन ॾुख लाप ते रोईंदो थो वञे, जेकर हुजूर अञा आराम करे हा मिठे मोहम्मद जो दीदार कया हा। वण भी नबी जी ज़ियारत करन। वो सोहणो नबी वण हेठों जो सुतो, तलवार मुबारक लाहे वण ते टंगियो। यहूदी हिकड़ो रस्ते में लंघियो, हुजूर साईं के अकेलो सुतल ॾिठई। दिल में चई त वाह जो शिकार मिली वियो, नऊज़ बिल्लाह, अॼु मोहम्मद अरबी के क़त्ल करे छॾींदुमि। ॿुधो खॾे जा मुसलमानो, असांजे नबीअ जो वार वार जो मुहाफ़िज़ अल्लाह साईं पाण आहे। यहूदी जो आयो तो नबी सिंह जी तलवार लाहे हुजूर सिंह जे मथों भी सिधी करे चवे तो ओ मोहम्मद, चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसा त तुंहिंजी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केरु थो बचाए। साईं खे जाग थी वई, अशद वांगुरु मथे करे चवनि था अल्लाह अल्लाह अल्लाह, मां मोहम्मद खे अल्लाह बचाईंदो। अञा सोहणे नबी आंगुर मुबारक हेठ न कई, अल्लाह काफर जे हथन के सुकाए छड़ियो, काफर जे हथन में तलवार छड़े दी। सर्दी के अल्लाह से हुक्म कियो, सर्दी अची काफर के वरतो, हथ खुलन सी न पिया, छड़ाई जी वैसे ते हेठ किरी पियो। पाक नबी इमामुल अंबिया सोहणन के सरदार नबी हुआ, तलवार खई खड़ी उन यहूदी जे मथो सिधी करे हकल ॾेई चवनि था ओ यहूदी, ॾिसा त जो मां मोहम्मद करीम जी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केरु थो बचाए। यहूदी जे अखियुनि मां ॻोड़ा वही आया। हुज़ूर तो फरमाए रोए छो तो, मौत जे भोग मां सम्झां तो रोए थो। रोई चवे तो सोना रोआ इन्ही जे करे तो त तुंहिंजी वॾी तारीफ़ ॿुधी अथमि, हाक ॿुधी अथमि। साईं फरमाए कहिड़ी तारीफ़ ॿुधी थी चई, मूं त इहा तारीफ़ ॿुधी आहे, तूं त दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो आहे। साईं फरमाए तोखे छा खपे, चईसीं माफ़ी खपे। सची ॿुधायो जे तव्हां जे साम्हूं को तलवार जले बि आहे, तव्हां खॾड़े वारा छॾे ॾियो सा, नथा ॻाल्हायो। अल्लाह मदीने जे मीर, तॾहिं त रहमतुल आलमीन जो लक़ब आहे। चओ न सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो तोखे छा खपे, चए सोहणा माफ़ी खपे। फरमाए होए त दुश्मन क़त्ल जे इरादे सां आहे, पर मां मोहम्मद तोखे माफ़ करे छॾियो। संजन माफ़ी जो ऐलान कंदा विया, काफर जी अखियुनि मां टिम टिम करे पानी वही आयो। रोई करे हुजूर संजे पेरनि में किरी पियो, जो सोना जहिड़ो ॿुधंदो हो मां अहिड़ो ॾिठो त मां जल्दी कर कलमो पढ़ाए पंहिंजनि मुरीदनि में दाख़िल कर। कलमो पढ़ंदो वियो, चो यकीनन जन्नती बणिजी वियो। चओ न सुभान अल्लाह।
कलमे पढ़ण खां पोइ ईमान जे नज़रनि सां मिठड़े नबीअ जे चेहरे जी ज़ियारत कई तो सहाबी बणिजी वियो। तरीक़े चवण वारे चो वो रऊफ़ भी, वो रहीम भी, वो करीम भी, वो कलीम भी, वो फलक पे अर्श मसीर भी, वो ज़मीं पे शाहो फकीर भी है, उसी का फैज़ जहां में नमाज में अजान में तनवीर ही तनवीर है। ये तो मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है। ये तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर, कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, नारे तकबीर। असां जो नबी जहान लाइ रहमत बणिजी आयो, थोरो इंसाननि जे लाइ न पर जानवरनि जे लाइ बि, पंहिंजनि जे लाइ त रहमत बणिजी आयो पर परावनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो। हुज़ूर जी दिलि कुरे पई त धरती ते हिकु बि काफ़िर न बचे। अबू जहल ॾो झली थो पियो वते, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्गौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। न ॿुधो वञी मुहम्मद अरबी जो आवाज़ वॾो जादूगर अथव। अॼु जीअं माण्हू असांजे लाइ ढलींदा आहिनि, बाबा इन्हनि वहाबनि जे जलसनि में न वञो, हे न मञींदा अथव, न हुज़ूर खे मञनि, न सोणे अलीअ खे मञनि, न अहल बैतनि खे मञनि। मां अल्लाह जे क़ुरान जी हिन महफ़िल में चवां थो, ख़ुदा जो कसम आहे, असां सभिनी खे मञींदा हूं, मिठे मुहम्मद जा त दीवाना हूं, पाक नबीअ जे सहाबा जा बि परवाना हूं, चइनी यारनि खे बि मञींदा हूं, तो पंजनि तननि खे बि मञींदा हूं, तो पंजनि खे मञींदो आहे, असां सभिनी खे मञींदा हूं। पोइ मां छो न चवां, अफ़ज़ल है कुल जहां से, अफजल है कुल जहां से नाना हुसैन का, सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। कहते एक पलक की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की जमाना हुसैन का। खुदा जो कसम क़यामत ते जो हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा, तो हुसैन खटियो आहे, चयो वाह हुसैन। तवज्जो कयो मुसलमानों, कलमे वारो टई मुख़्तसर पियो हुजण जे करे मां ठिकर थो कंदो वञा। मदीने जे मीर जा दीवानो, पाक नबी जा परवानो, हुजूर जी दिल सड़े पई, जेकर को भी धरती ते काफ़िर न रहे, सब कलमो पढ़ी जी क़यामत में मां गॾु जन्नत हलन। अॻियां नबी पंहिंजी उम्मत को तंग थींदा त बददुआऊं ॾींदा, रब इन्हनि खे बर्बाद करे, इन्हनि खे तबाह कर, अलाह इन्हनि जो नालो निशान न रहे। दाऊद नबी पंहिंजी कौम खे वाइज नसीहत थी करे, नसीहत थो करे, कौम टोकू थी करे, मस्करी थी करे, वाह जो दाऊद सही वाइज कयो। कुरान तो फरमाए, कूनू किरदतन खासिईन, रात जो सुम्हिया त सुबुह जो छा त भोला ते बांदर बणिजी विया। मां पंहिंजी धीअ खे त के बि चवे, मां पंहिंजी शकल ॾिठी थी भोली जड़ी थी। पीउ पुट खे तो चवे, पीउ पुट खे, पीउ पुट खे, पुट पीउ खे पियो चवे। किताबनि में चए तो 3 ॾींहं 3 रातियूं ताहूं कूका कंदे मरी विया। को खाइण वारो न रहनि, को पीआरण वारो न रहनि, को दफ़नाइण वारो न रहनि। ईअं उन्हनि जा लाश कुतनि ॿिलनि जे हवाले थी विया। पर हबीब किबरिया इहो फ़िक्र खणी आयो हो, धरतीअ ते हिकिड़ो बि काफ़िर न रहे, सभु मां मुहम्मद ते कलमो पढ़ी जीअं मां सां गॾु जन्नत हलनि। अदा असां जो नबी रहमतुल्लाह आलमीन, चओ न सुभान अल्लाह। नबी साईं खे ताइफ़ जे शरीरनि, बदमाशनि, लुचनि, लोफरनि, छोरनि जॾहिं पत्थर हया हा, नबी साईं ज़ख्मी थी ताइफ़ जे घिटनि में वेही रहिया। जिब्रील अमीन हुजूर साईं जी ख़िदमत में थी पहुतो, अर्ज़ करे तो सवां इन्हनि दरिंदाना हरकत करे तो मुहम्मद करीम खे ईज़ायो आहे। मुंहिंजा सोना हथड़ा मुबारक तव्हां खणो, आमीन मां थो कयां। रब को मोकल वठी ताइफ़ जो शहर विच जबलनि में आहे। हेॾो वारे जबल खे हेॾे छिके, हेॾो वारे खे हेॾे छिके, ईअं पाण में मिलाईंदो मान, अटो बणिजी वेंदा, नालो निशान मिटजी वेंदनि। संजन फरमाए, जिब्रील तूं मूंखे नथो सुञाणे यार, मां नूह नबी न आहियां, मां दाऊद नबी न आहियां, मां लूत नबी न आहियां, मां त मुहम्मद रसूलुल्लाह आहियां, मां त पिटण न आयो आहियां, मां त ख़ैर जो दुआऊं खणी आयो। हजरा मुबारक मथे थी वियो, अल्लाहुम्मा हदी कौम व इन्नहुम ला यालमून। मुंहिंजा रब इन्हनि खे हिदायत ॾे, अल्लाह इन्हनि खे सुञाण वारियूं अखियूं ॾे जो मां मुहम्मद खे सुञाणनि। रबा जे मां मुहम्मद खे सुञाणनि त पत्थर न हणंदा। अल्लाह सुञाण वारियूं अखियूं ॾियनि जो मूंखे सुञाणे, मां ते कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत हलनि।
साईं जन इहो फिक्र खणी आया धरती ते हिकिड़ो भी काफ़र न रहे अदा उहो महबूब नबी असांखे मिलियो आहे नबी साईं वटि हिकिड़े दफ़े अबू जहल आयो हुजूर साईं जो वेझो माइट हो वेझो करीबी रिश्तेदार हो साईं खे चवे थो ओ मुहम्मद करीमा मां तो ते कलमो पढ़ंदुमि पर हिकिड़ो सवाल आहे सोहणे साईं फरमाइश कहिड़ो सवाल अथई जैसे कुर्बान वञा तव्हां पंहिंजे कंहिं बि सहाबी के जंगल जे मोकिलियो तव्हांजे सलामत ते को बि जंगली जानवर अचे मां सोना मुहम्मद करीम तो ते कलमो पढ़ी तुंहिंजो मुरीद थी ज़िंदगी गुज़ारींदुमि नबी साईं चयो अबू जहल तू न पढ़ंदे तू ज़िद्दी आ चइसि मां पढ़ंदुमि वाइदो थो कयां ऐं ज़िद्दी हो हिकु दफ़ो नबी साईं ॾे आयो ॾिसई चोॾीअ जो चंड तोखे सुञाणे त कलमो पढ़ंदुमि हुज़ूर साईं अशद आंगुर मथे कई चंड ॿ थी हुज़ूर जे क़दमनि में आयो पर न मञई सियाणा चवंदा आहिनि ज़िद्दी चंडो ॿार पिंघे में पधरो सम्झो था की न सुमारे सिधो त सुम्ही कुझु तव्हां बि त वाइज़ कयो न भाउ सुम्हे वो मुंड खां वठी निभागो हो किस्मत में हिदायत न हुई धूड़ थपा वई जहन्नम में होड़ो बिलाल हबश का आयो रंग जो को जो हो शक्ल जो सादो हो रब के गोरे चेहरे जे नजर न हुंदी तो दिल जे नजर हुंदी आ मदीने जे मीर जी खिदमत में आयो मेराज वारी रात सुहणो नबी जन्नत जो सैर पियो करे जुतिया जो खड़को रब मिठे मुहम्मद के जन्नत में पियो बुधाए कर नबी जी गुलामी नबी सा प्यार कर तो बुडल बेड़ो तरी पवे मां छो न चवा कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं ये तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का ये तो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है खड़े वारा जे नबी जी मोहब्बत का नथी जन्नत वञण जो आसरो न कजाई ऐं जन्नत में खड़े जा हिंदू न वींदा सांघर जा भील बागड़ी कोली न वींदा जन्नत में वींदा तो मिठे मोहम्मद ते कलमे पढ़ण वारा वींदा ऐं इंशाअल्लाह जन्नत मिठे मोहम्मद अरबी जी पाक नबी जे गुलामन जी आ छो त गुलामन जे ला रब को जन्नत भी दुआऊं थी घुरे त मौला ये कदी तुझे नबी जा आशिक दीवाना मामे ईंदा अचन त मां जन्नत में मज़ा करायान अल्लाह सभिनी खे जन्नत दे या दुआ घुरा के न सदाई इते सांगड़ में पिया फिरो छा देव ॻाल्हायो कोन था जन्नत देव न जन्नत ॾाढी सुहिणी आहे जन्नत ॾाढी हसीन आहे हिकिड़ो मौली वाइज़ पियो करे अल्लाह तव्हांखे जन्नत ॾे हमरा कपिड़ो कुल्हे ते रखी चए मुलातो वारे वाइज़ खो मां बस कई मौली साहब चयो ख़ैर तो थी जैसे मोजी घरवारी जो नालो जन्नत आहे जन्नत 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 शुरू कई सही पर वॾी निभागी आहे जॾहिं आऊं घर वेंदो आहियां मानी पचाईंदी आहे तए ते वेठी हूंदी आहे चवंदो आहियां अल्लाह जी बानी हिकिड़ी मानी मूंखे बि ॾे बुख लॻी आहे त तए खे लत हणंदी आहे चवंदो आहे उञायल आयो हा पाणी त पीआर दिले खे लत हणी छॾींदी आहे इस्त्री ते वेठी आहे कपिड़ा इस्त्री थी करे चए मौली साहब जे चवांसि तो महिरबानी करे हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो मूंखे बि करे ॾे त कपिड़ा गप में छटे छॾींदी आहे जे अहिड़ी जन्नत ॿी आई त पोइ मौली साहब मुंहिंजो घर क़बर में ठहंदो मौलवी चयोसि बाबा हे जन्नत न हू जन्नत ॿी आहे जंहिंमें टेंशन हूंदो ई न सदाई सुकून हिते सदाई परेशानी छोरे मां वारे मूंखे ज़लील करे छॾियो आहे मौली साहब चवण ई नथो लॻे अॼु नौजवान नस्ल तबाही जे किनारे थिया फेसबुक इंटरनेट की दुनिया में छोरा घिरी विया आहिनि अंग्रेज़नि खे ॾिसी 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 हे पाणी अंग्रेज़ थी विया आहिनि पीउ मां जी इज़त कान्हे एतिराम कोन्हे ॿुधो शापुर वारो शापुर ऐं पसगरजाई जा मुसलमानो खगड़े जा मुसलमानो पाक नबी जा दीवानो मां ख़ुदा जो कसम खणी हिन महफ़िल में चवां थो पीउ मां जे पिटियल खे जन्नत न मिलंदी पीउ मां जे दुआ वारे खे जन्नत मिलंदी मिल्कियतनि ते विड़ी 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 माण्हू तबाह थी विया आहिनि मां ईअं चवंदो हा दोस्तनि खे हिकिड़ो पीउ मिल्कियत जूं पनियूं ॾेई वियो कंहिंखे बंगला ॾेई वियो कंहिंखे कारियूं ॾेई वियो बंगला ऐं मिल्कियतूं खुटी वियनि पर जंहिंखे पीउ मां दुआ ॾेई वियो अॼु ताईं न खुटी अथनि अञा ताईं हलेनि थी सो इन्हनि खां दुआऊं वठो इन्हनि जी ख़िदमत कयो इन्हनि जी इज़त कयो छो त क़ुरान थो चवे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना कुरान तो चवे इबादत अल्लाह जी कयो अबे अम्मा सां सुहिणा हलो असां दुनिया सां सुहिणा हलंदा आहियूं पर पीउ मां सां सुठा न हलंदा आहियूं
बहरहाल मुझा प्यारा दोस्तों मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो उन अजमत वारे नबी दीवा खान क्या तो जो सोहणो भी सोहणो आ एडो त हसीना जेके चोडी जो चंड से भी शकी थी पवे तेरे शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट छा तो चवे चंद्र चोडी रात जा भली तू सौ सौ करी सिंगार पर पहुंचे न मुझे पिरिय के तोड़े हिला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो ए कुरान के भी चवणो पे वज़ुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फआवा ए हबीब किबरिया की तारीफ तो क्या कहते फरमाए वरफाना लक जिक्रक अल्लाह फरमाए तो मुझा सुना हबीब तुझे जिक्र के एडो मथे को तुम एडो बुलंद को तुम जिते अल्लाह जो नालो हुंदो ते तो मोहम्मद मुस्तफा जो नालो भी हुंदो मुझा सुना जे जमीन ते मुझो नालो तो तुझो भी हुंदो आसमान ते मुझो नालो तो तुझो भी हुंदो आजान में मुझो नालो तो तुझो भी हुंदो तकबीर में मुझो नालो तो तुझो भी हुंदो खुदा जो कसम खणी मान महफिल में चवा तो असा जो महबूब नबी तो सब को शान में मथे तव अल्लाह जो लाडो नबी तव दादरो नबी तव जे करे कायनात पैदा कई अल्लाह फरमाए तो मुझा सोना हबीब जे तोखे पैदा न किया हा जमीन पैदा न किया हा सिज पैदा न किया हा चंद्र आसमान पैदा न किया हा इतना मालूम तो खडे जा मुसलमानों कायनात रब पैदा की पंजे बिठे मोहम्मद करीम जे सदके यो महबूब नबी असा के मिलियो आ चौ न सुभान अल्लाह नबी साईं के चई अबू जल साईं कुर्बान वञा कंहिं भी सहाबी के मोकिलियो कोई भी जंग जो जानवर अचे त कलमो पढ़ंदो नबी साईं फरमाए अली चौ न सुभान अल्लाह फरमाए जी दिलबर नबी जो अली नबी जो साठ भी हो न्याणो भी हो ऐ पाक मोहम्मद करीम के सणो अली प्यारो हो ये अली जला मदीने जमीर फरमाए अली तू अल्लाह जो शेर जेके असदुल्लाह जो लक़ब ॾिनो फरमाए अली तू मूंखे ॾाढो प्यारो आहे ये अली जला हीअं बि चयो अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा फरमाए मां मोहम्मद इल्म जो शहर आहियां पर दरवाज़ो मुंहिंजो अली अथव जे अली असा फिटाईंदो इल्म जो ज़रो भी हथ न ईंदुसि जे अली असा प्यार हूंदुसि इल्म जा खजाना हूंदुसि मुझा दोस्त मुझा प्यारा भाइरो मुझा दोस्तों ऐं मुझा प्यारा भाइरो मां दुआ करण आयो हां अल्लाह सोहणे नबी सां असा के एक नंबर मोहब्बत नसीब करे आमीन तो चओ न मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने नबी सां मोहब्बत करण वारो उन अजमत वारे नबी जी मां केड़ी तारीफ क्या खुदा जो कसम जो सभनी को शान में मान में मर्तबे में मकाम में इज्जत में मथे तो वो महबूब नबी असा के मिलियो फरमाए अली सी मुंजा सोना ते जल्दी कर जंग में वन जको भी जानवर मिले मां मोहम्मद करीम जा सलाम देस हुजूर तोखे घुराए तो अचे ना ते उन जी मर्जी तू सलाम दई मोटी अजाई सोनो अली जीअं जो जंग में वियो तो जंग जो सरदार शींह सुतो पियो हो सची बुधायो थोड़ो खड़े जे ने रोड ते मथो थोड़ो गिदड़ भी है ना सब मानू परे थींदा बाबा एक गिदड़ वेठो आ साईं आजिज़ के वठी अचो इहो बिरोही आमत भॼाए वञे समझो था कि न सुस्त थी वेंदा असां गिदड़ काढ ॾियूं चओ अली अली आ चओ न सुभान अल्लाह फाते खैबर अली मदीने के मीर जो प्यारो अली इमाम हसन हुसैन जो अबो अली नारे तकबीर चमन चमन कली कली चमन चमन कली कली नारे तकबीर अम्मा फातिमा ज़हरा जो शोहर अली चवण सुभान अल्लाह जिया जो ढंग में वियो तो शींह सुतो पियो तो शींह जी ॾंग खां पकड़े हीअं शींह खे फिराइण शुरू कयईं हिकिड़ो माण्हू थोरो हीअं भाकुर विझी असांखे पहलवान घुमाए घुमाए 5 मिंटनि खां पोइ हेठि उछली 5 मिंट हीअं घुमाए पोइ तोखे रस्ते जी ख़बर न पवंदी त अलाए रोडे सांघड़ वेंदो अलाए नवाब शाह वेंदो ईअं आहे की न उछलियईंसि शींह जो दिमाग़ कमु छॾे वियो अखियुनि मां लुड़क शुरू थी वियसि जॾहिं दिमाग़ जाइ ते आयुसि त सोणे अलीअ ॾे नज़र पियसि थियो त हुनजी इंसान ते अखी न पई ॿुॾे कावड़ चढ़ी वियसि चंबा सिधा करे गजगोड़ करे सोने अलीअ ॾे हमले जी तैयारी थो करे पाक अली मुर्तज़ा पंहिंजी म्यान मुबारक को तलवार कढी हकल ॾेई चवेसि थो अला अंत असदुल बर्री व अना असदुल्लाह
ओ झंग जा सीं तोखे झंग जी सरदारी ते नाज़ आ मूंखे मदीने वारे साईं जी गुलामी ते नाज़ आ तू झंग जो शेर आ त मां अल्लाह जो शेर आ तुंहिंजो मूंसां मुक़ाबिलो न थींदो अचे तो शींहं जी जान में कप कपी ॾकणी पइजी वई सोणे अली इशारो करे तो शींहं मां तोखे मारण न आयो आहियां मां तोखे क़त्ल करण न आयो आहियां मां तो तुझे मदीने वारे साईं जा सलाम खणी आयो आहियां मिठड़े नबी तोखे घुरायो थी अचे तुंहिंजी मर्ज़ी में अचे तुंहिंजी मर्ज़ी मां हेठि वञाई अली अॻियां शींहं पोयों पुछ लुटकाईंदो सोणे अलीअ जे कॾ लॻो आयो अबू जहल जूं नज़र जो पई त अबू जहल जो दिमाग़ ख़ुश्क थी वियो पर्दा ख़ुश्क थी विया हे शींहं वरी नबी जे सलामन ते चइसि मां न मञींदुसि नबी साईं फरमायो तोखे मञणो पवंदो शींहं आयो आहे चइसि आऊं न मञींदुसि ज़िदी माण्हू पोइ हज़ारे वकर जाॾो बि सम्झायसि क़ुर जा दलील हदीस ॿुधायसि चइसि असां न मञींदासीं अबा ॾाढा करे विया पोइ घर क़बर में त पोइ ख़बर पवे हाणे तू कुरान न मञींदे नबी जो फरमान न मञींदे पोइ क़बर में घिरंदे पोइ तोखे जॾहिं मुनकिर नकीरनि वरितो मोकिलनि सां पोइ पतो पवंदई मां दुआ करण आयो हां अल्लाह हक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन त चओ न जमियत उलमा इस्लाम जे आलमन मुजाहिद खुदा जो कसम आहे इन्हनि मुजाहिदनि अॼु दुनिया खे ॾेखारे छॾियो आहे चओ न सुभान अल्लाह हे शींहं शेर मौलाना फज़लुर रहमान जी दमाद आहे चओ न सुभान अल्लाह जै मुल्तान के अंदर दुनिया के ॾेखारे छॾियो तो वाह शेर जा पुट नालो ही रखी छॾे मुल्तान का सुल्तान साईं वाह मौलाना पंजाब में भी तुंहिंजो राज आ चओ न सुभान अल्लाह सिंध में तो राज बलोचिस्तान में तो सरहद में तो राज कई पर पंजाब वारनि जी दिलियूं भी खटे आयो छो त हिन ज़ालिम माण्हुनि खे मानीअ को सिखाए छॾियो आहे मां दुआ कयां थो त अल्लाह मुल्क पाकिस्तान जो अॻियों वज़ीर आज़म हुजे त मौलाना फज़लुर रहमान हुजे पोइ छा इरादो आहे इंशाअल्लाह मड़ी ढरी अथव न अञा इमरान 2 साल ॿिया हुजे पोइ तव्हांखे ख़बर पई मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो सोणे अली अल मुर्तज़ा शेर खुदा ॾे तके करे कुर्बान वञा अबू जहल चवे थो साईं पाण न आयो आहे अलीअ जे हथ में तलवार आहे मौत जे भौखो आयो थी नबी तो फरमाइना न पाण आयो आहे चइसि पाण न आयो आहे मौत जे भव जे करे आयो आहे नबी तो फरमाए अली कुर्बान वञा ओ अबू जहल कुछ सोच त सही सियाणो थी पार वाले छा चरियो आहे शींहं अॻियों न आहे शींहं पोयों आहे अली त अॻियों आहे वरन कंहिं बिरड़ में झंग में भॼी वञे हा पाण न आयो पाण आयो आहे शींहं चइसि मां न मञींदुमि हुज़ूर रहमत जा दरिया जोश में थी विया छो त नबी साईं जी दिलि कुरे पई त हे बि कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत हले नबी साईं फरमायो अबू जहल ॿियो को सवाल कर चइसि ॿियो सवाल इहो आहे कोई बि कुर्बान वञा हे शींहं तो मुहम्मद करीम खे सुञाणे त मां कलमो पढ़ंदुमि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम शींहं ॾे तकियो त शींहं जे अखियुनि मां पाणी पियो वहे लुढ़क जारी थी विया ज़ारो ज़ार रोए तो मुंहिंजे महबूब नबी मुंहिंजे दिलबर नबी रहमतुल आलमीन काइनात जे सरदार नबी फरमायसि ओ शींहं छो थो रोए जैसे कीअं न रोवां कल हिकिड़े नौजवान जी बकरी झंगल में खुली आई मां उन खे चीरे फाड़े खाड़े खाई वरितो आहे मां सम्झां थो तव्हां वटि दाही आयो हूंदो फरियादी आयो हूंदो पर मुंहिंजो बचण मुश्किल आहे साईं फरमाए कुर्बान वञा मां ॾे को दाही न आयो आहे फरियादी न आयो आहे शींहं चवे थो क़िबला छो मूंखे घुरायो अथव साईं फरमायो अबू जहल पियो चवे शींहं सुञाणे त कलमो पढ़ां नबी साईं फरमाए इन्ही जे करे घुरायो अथमांइ ते ख़बर मूंखे सुञाणे थो की नथो सुञाणे शींहं जी अखियुनि मां लुढ़क जारी थी विया रोई हुज़ूर साईं जे पेरनि में किरी चवे थो अंत रसूलुल्लाह व खातमुन नबीयीन सोना सुना तो तमाए तो अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद करीम चओ न सुभान अल्लाह तो अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद करीमा ये नबी जे करे रब कायनात पैदा कई वो मिठो मोहम्मद करीमा साखे मिलियो शींहं सुञातो पर हिन चंडरे न सुञातो समझो था कि न ये कुर्सी असल परे जे मेहमान जे लाइ रखियल आहे मुंहिंजे लाइ न आहे समझो था कि न मां ॿी कुर्सी ते बि पूरो पइजी वञा हा बसि इंशाअल्लाह ताला उन मेहमान ख़ासि जो बयानु थींदो परे खां जेको आयल आहे ऐं मुख़्तसर मिंटनि में जेसीं ते पहुचेसि हुन जे पहुचण में बि कुझु टाइम लॻंदो बहरहाल मुझा दोस्तों है मुझा प्यारा भाइरो अल्लाह ताला मदीने जे मीर सां असांखे सच्ची मोहब्बत नसीबता फरमाए मिठे नबी सां प्यार नसीबता फरमाए नबी सां इश्क कर अखिन ॿुटण खां पोइ जन्नत जाए तुंहिंजी आहे हज़रत आ जाओ ये आपके लिए कुर्सी रखी है दोस्तों ने आ जाओ काॾे वियो आहे तो कोन अञा आ जाओ साईं अचो साईं खे वठी त मां हेॾे बीह वाइज़ कयां साईं ऊपर आ जाओ
माशाअल्लाह। अब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मूंखे लगे तो दुरूद शरीफ तव्हांखे यादि कोन्हे। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जो नालो ई मिठड़ो रखियो आहे। चओ न सुभान अल्लाह। पंहिंजो नालो वठे भी चुमी दे, पराओ नालो वठे भी चुमी दे, दोस्त नालो वठे भी चुमी दे, दुश्मन नालो वठे भी चुमी दे। चई त ॾिस न मुहम्मद। अब चओ मुहम्मद। चपन के छिकींदे हेठे चप के हेठ, मथे के मथे छिकंदे, जेसी टेन पाण में मिलंदा नालो ई न खजबो। चओ महबूब जो नालो मिठो आहे। असां उन मदीने वारे साईं जा आशिक आहियूं। मां दुआ थो कयां अल्लाह मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। असांजो अकीदो ईमान ठही